अंग्रेज़नि जे 200 सालनि जी ग़ुलामीअ खां पोइ असांखे 15 अगस्त 1947 ते आज़ादी मिली। देश जो बंटवारो थियो, धर्म जे आधार ते बणियो हिंदुस्तान ऐं पाकिस्तान। इन बंटवारे में असांजी मातृभूमि सिंध, जिते असां सदियुनि खां रहिया पिया हुआसीं, पाकिस्तान जे सरहद में अची वई। शुरू थी वई लुट मार ऐं उन सां गॾु थी लॾ पलाण। जान बचाए परिवार सां गॾु जेको हथ आयो खणी भॻासीं, के रस्ते ज़रिए, के रेल ज़रिए ऐं के पाणी जे जहाज़नि ज़रिए। भारत में रहण लाइ सरकार असांखे वरसाइण लाइ जोॻो बंदोबस्त कयो हो। सभिनी राज्यनि में फैलिजी वियासीं, के त विदेशनि में बि हलिया विया। इतिहास में हिन क़िस्म जी लॾ पलाण कॾहिं बि कान थी हुई, जिते लखनि जे तइदाद में हिक ई वक़्तु माण्हू लॾे ॿियनि मुल्कनि में वञी वसनि। हीउ हिकु आंधीअ वांगुरु तूफ़ान हो, जिते असां सभिनी सिंधियुनि जो अगर तगर नास थी वियो, शरणार्थी बणिजी वियासीं। पर असां हिम्मत न हारी, दिल जे अंदरि खणी आयासीं विश्वास वारी इष्ट देव झूलेलाल जी जोत। आंधीअ वक़्तु उहा जोत जलाए रखीसीं। ॾेही माण्हुनि जे विच में रही प्यार ॾिनोसीं, प्यार पातोसीं, महिनत करे ख़ाक मां सोन बणायोसीं।